नाज़रीन, टंडोला जे मालपुड़ी में जानवरनि जी ख़रीदारी जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील ॾिसूं था नसीर शाह जी हिन रिपोर्ट में। ईद उल अज़हा वेझो ईंदे ई ईद उल अज़हा में कुछ ॾींहं आहिनि, उन हवाले सां पाकिस्तान समेत दुनिया के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ईद जो त्योहार मल्हायो पियो वञे ऐं उन सिलसिले में अॼु असां टंडोला यार पीढ़ीअ में बीठा आहियूं। अचो त हितां जे पंहिंजो पीढ़ीअ में आयल वापारनि खां ऐं ख़रीदारनि खां था पुछूं त ईद उल अज़हा जे हवाले सां ही जेके जानवरनि जी पंहिंजो ख़रीदारी हले पई त उहा ख़रीदारी महांगाई है या उन मंदी है, उन हवाले से अचो तो हितां जे टंडोला जे रहवासियुनि खां था पुछूं। पिछले साल मैंने यहाँ बेचा था शेर सिंध, जिसका वज़न था तकरीबन 12 से 13 मन। इस दफ़ा मैंने ये पाला है गुलाबी जानवर है, इसका नाम मैंने टिकटुक रखा है। इसका 14 से 15 मन वज़न है। बड़ा खूबसूरत जानवर है, बड़ी नाज़ो अदा से मैंने पाला है और अभी तक इसका गिराक जो है 6 लाख तक आया है, 5.5-6 लाख तक। इससे ऊपर का अभी तक ख़रीदार नहीं आया, क्योंकि कोरोना के वजह से आवाम नहीं आ रही है और जो माल हमारे लिए हुए हैं उसकी ख़रीदारी भी नहीं हो रही है। महंगे लिए हुए हैं और पैसे बहुत कम लग रहे हैं उनके। तो हम लोग बहुत परेशान। ये बछड़ा कितने का है और कितने लगे हैं पैसे इसके? ये बछड़ा हमारा सफ़ेद खड़ा हुआ है, 10 लाख रुपए का है। इसमें 5-6 लाख रुपए लग रहे हैं। ख़रीदारी बहुत कम हो रही है सर जी। हाँ, क्योंकि इस पे रेट कम है और आवाम रेट ज़्यादा है और आवाम कम आ रहा है कोरोना की वजह से। तो वैसे लोग आ रहे हैं देखने के लिए आ रहे हैं, मगर दाम इन लोगों के समझ में नहीं आ रहा है। कराची में कोई ख़ास फ़र्क तो है नहीं। कोई सौदा बनता है तो ले जाएंगे, नहीं तो फिर वहीं से ले लेंगे। फ़ायदा नहीं है इतनी दूर से ले जाने का। नहीं, कराची में सही था रेट या इधर सही है क्या? रेट बराबर ही है तकरीबन, कोई ज़्यादा ख़ास फ़र्क नहीं है अभी। नहीं, रेट कम है या बड़े हुए हैं रेट यहाँ पे कराची से मामूली सा फ़र्क होगा। जो जानवर वहाँ पे 1 लाख में, यहाँ पे 95,000 में। तो यहाँ से किराया लगाएंगे, फ़ायदा क्या फिर यहाँ से ले जाने का, फिर वहीं से ले खरीद लेंगे। सर मैंने 85 का लिया था। क्या वजह है, क्या रेट? वजह ये है कि बस ये लोग बोलते हैं कराची का और ये एक रेट। अभी जो चीज़ मार्केट में आई है उसका रेट तो सही होना चाहिए ना। रेट तो लगा, ये समझ रहे बरसात होगी रेट कम होगा। बराड़ी से माल मिल नहीं रहा, माल की शार्टिंग है। जो कीमत है जोड़ी जी 1,80,000 रुपया। घना लगा हिते चवन था ₹1,00,000 रुपया। अच्छा, गाह जा पैसा ही कोन था जन। छा वजह है भला कीमत? बस चवन था तई महंगाई मना करो वेठा त असांखे पैसा घटि ₹1,00,000 रुपए जो है इन जा लगन पिया 30-32। कोरोना जी वजह सां ये छेलनि जा रेट जेके आहे न घटि थी विया आहिनि। पैसा असांखे मुल्ह मिले कोन पियो, ना चराई जो ना छा जो। हिते असांखे ना सहूलियत है ना छा जी, ना लाइटूं आहिनि ना तंबू आहिनि सोला। ईअं वेठा आहियूं, पाणी पीअण जे लाइ कोन्हे, पाणी बि खारो आहे सफ़ा। ख़रीदारी घटि लॻी पिया आहे। जे रेट में वठे उन में बि कोन पिया घुरिजनि। छिला बि सभु भला खणी आया आहियूं। अञा ताणी जी माल ॿधो आहे, यको ॿधो आहे, हिकु पारो कोन खतो आहे। कोरोना जी वजह सां कीअं ख़रीदार कोन्हनि, वरी चवनि था बरसाति पवंदी पाणे घटि ॾींदा। असां वठी आहियूं महांगा, असां केॾां वेंदासीं? वीचारनि जो उहो चवणु आहे त महांगाई आहे ऐं जॾहिं त कुझु माण्हू वापारी जेके कराचीअ खां बि हिते पहुता त उन्हनि चयो त कराची जे रेट में ऐं हिते जे रेट में को फ़र्क़ु न आहे। उन खां सुठो आहे त असां हितां भाड़ा किराया भरियूं त उतां कराची या ॿिए हंधनि खां पंहिंजो माल वठूं। ऐं जॾहिं त हिते जे वापारनि जो चवणु आहे त हिकिड़ी त असांखे का बि पीढ़ीअ में सहूलियत वग़ैरह पाणी जी या छा उहा बि सहूलियत कोन्हे। ऐं उन खां पोइ असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मञा ऐं महांगा जेके वरिता आहिनि छेलान या वॾा ढोर आहिनि उहे महांगा वरिता आहिनि, पर असांखे उन जी अधु क़ीमत बि कोन थी मिले। ऐं उन जी वजह इहा आहे त माण्हुनि जो चवणु आहे हिते वापारनि जो त कोरोना जी वजह सां बि नुक़सानु पहुतो आहे। कोरोना जे करे माण्हू माल ख़रीद कोन पिया कनि ऐं असांखे नुक़सानु पहुची रहियो आहे, जॾहिं त हुकूमत तरफ़ां के बि सहूलियतूं असांखे कोन ॾिनियूं वयूं आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु नसीर मोहम्मद शाह, मेहरान TV टंडोला।